साबित बिन कैस जी घरवारी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थी ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे साबित बिन कैस खां का बि शिकायत न आहे। उहो दीनदार ऐं अख़लाक़ वारो शख़्स आहे। उन्हीअ जे वर्ताउ खां आउं ख़ुशि आहियां, मगर मूंखे अंदेशो आहे त किथे मुस्लमान हूंदे पंहिंजे मुड़िस जी नाशुक्री करियां, उन्हीअ जे अहसान खे विसारे छॾियां ऐं गुनाह जो कमु करे वियां। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ औरत जो मतिलबु सम्झी छॾियो ऐं पोइ फरमायाऊं त साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको बाग़ तोखे हक़ महर में ॾिनो हो, छा तूं उन्हीअ खां दस्तबरदार थियण लाइ तयारु आहीं? उन्हीअ औरत चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाओ। तंहिंखां पोइ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम फरमायो त उन्हीअ खे तलाक ॾेई छॾ। तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम मुताबिक़ उन्हीअ खां अलहदगी इख्तियार कई।